शाह साहब ते जागीरानी बरादरी देवड़ा बरादरी देवड़न शहर जवासी अस्सलाम वालेकुम बिल्कुल असा रस्ता भी ॾिसंदा रहा घणे वक्त को ये शयूं आहिनि सही हर शइ जो कोशिश होंदी आहे त उनखे सुधारिजे तव्हांजी जेको साथ तव्हांजो रहियो आहे हाणे बि इंशाअल्लाह तव्हांजो साथ आहे जंहिंजे करे असां हिते वञी सघूं उमेद आहे जेके मसइला पैदा थियनि था उन खे सुधारण जे लाइ कोशिश कयूं था को काथे पुॼी सघिजे थो काथे नथो पुॼी सघे उम्मीद ये है कि इंशाअल्लाह तव्हांजा हे जेके मसइला आहिनि उहे हल कबा तव्हां साथ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट सां रहियो तव्हांजी शफ़क़त सां हे कैंडिडेट अॻिते ईंदा तॾहिं ई हे कमकार अॻिते सिधा थी सघंदा इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी हुजे।